एह तन मन तेरा सब गुण तेरे। तन मन तेरा सब गुण तेरे। खनिये वंजा दर्शन तेरे, एह तन मन तेरा सब गुण तेरे। नाम सुनी जे तेरा, कृपा करे तपीवा, कृपा करे तपीवा, कृपा करे तपीवा। एह तन मन तेरा सब गुण तेरे, एह तन मन तेरा सब गुण तेरे। खनिये वंजा दर्शन तेरे, खनिये वंजा दर्शन तेरे, एह तन मन तेरा सब गुण तेरे, एह तन मन तेरा सब गुण तेरे। आस पियासी पीर के ताई, आस पियासी पीर के ताई, ज्यों चात्रिक बूंदे रे, ज्यों चात्रिक बूंदे रे, ज्यों चात्रिक बूंदे रे। एह तन मन तेरा सब गुण तेरे, एह तन मन तेरा सब गुण तेरे। कहु नानक जियड़ा बलिहारी, कहु नानक जियड़ा बलिहारी, देहो दरस प्रभु मेरे, देहो दरस प्रभु मेरे, देहो दरस प्रभु मेरे। एह तन मन तेरा सब गुण तेरे, एह तन मन तेरा सब गुण तेरे। खनिये वंजा दर्शन तेरे, खनिये वंजा दर्शन तेरे, एह तन मन तेरा सब गुण 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 तेरे। जो जन ले, जो जन ले खसम का नाम, तिनके सद बलहारे जाओ।
हरि गुण गावे जो निर्मल हरि हरि गुण गावे सो भाई मेरे मन भावे जो जन ले खसम का नाम तिनके सद बलहारे जाओ जो जन ले जय घट राम रया भरपूर जय घट राम रहा भरपूर तिनकी पग पंकज हम दूर जो जन ले कसम का नाम तिनके सद बलिहारे जाओ जो जन ले जात जुला मत का धीर जात जुला मत का धीर सहज सहज गुण रवे कबीर जो जन ले कसम का नाम तिनके सद बलहारे जाओ जो जन ले कसम का नाम तिनके सद बलहारे जाओ जो जन ले अमृत बाणी हरि हर तेरी सुन सुन होवे परम गत में। जी प्यारी मिठड़ी साध संगत 2 अगस्त परम पूजनीय दादा जशन वासवानी साहेब जन जो जन्म मनायो वेंदो आहे। दादा जन खां संगत पुछो तो दादा तव्हांजो जन्मदिन कहिड़े रूप में मनायो। दादा जन चयो त क्षमा दिवस जे रूप में मनाए। चयो जय श्री कृष्ण। क्षमा चइबो आहे कंहिंखे माफ़ करण, कंहिंखे क्षमा करण। महावीर स्वामी पंहिंजे जैन धर्म में एक त्योहार ठाहियो आहे, पर्व ठाहियो आहे। उन पर्व जो नालो अथव क्षमा पर्व। क्षमा पर्व ॾींहुं छा कंदा आहिनि कि जंहिं बि असां सां ग़लति व्यवहार कयो आहे, ग़लति ॻाल्हायो आहे या ग़लति सलूक कयो आहे, उन खे असां सची दिलि सां क्षमा कयो, माफ़ कयो। भुलिजी वञो, वरी दिलि में न रखो। उन जी ग़लती असां उहा दिलि में बिल्कुलु न रखो। उन जो नालो क्षमा करणु। ईअं न सम्झिजो कि ॿाहिरों माफ़ करे छॾियोसीं, उनखे मुंहं सां चयोसीं भाई माफ़, पर दिलि में उहा ॻाल्हि रखीसीं त ईअं सम्झो कि असां दिलि में त उहा रखी छॾीसीं। दिलि मां कढणी आहे, दिलि सां, सची दिलि सां क्षमा करणु। उन जो नालो क्षमा पर्व आहे। त असांजे प्यारे मिठड़े दादा जशन वासवानी जन चयो आहे क्षमा पर्व जे रूप में मुंहिंजो जन्मदिन मनायो वेंदो। ही संतन जा उत्सव, जन्मदिन जा वर्सी उत्सव जा संतन जा मेला इन करे लॻाया वेंदा आहिनि
कि उन ॾींहुं असां जिन जिन खे अरदास कंदा आहियूं उहे संगत ईंदा आहिनि, उहे संत ईंदा आहिनि। ईअं बि थींदो आहे कि के प्रेमवश हलिया ईंदा आहिनि, जिन खे कंहिं दोस्त ॿुधायो, कंहिं भाउ ॿुधायो, कंहिं सहेलीअ ॿुधायो, उहे हलिया ईंदा शरीर सां। ऐं जीअं असांजे सिंधी समाज में रवाज आहे न, शादी हूंदी आहे त देव पितरनि जी हिकु कमरे में झंड रखी करे पूजा कंदा आहियूं, उन्हनि खे अरदास कंदा आहियूं कि असांजा उहे वॾा अची आशीर्वाद ॾियनि, हे कारज रास कनि। तीअं असां बि अरदास कंदा आहियूं त जेके शरीर सां न आहिनि उहे संत जन बि ईंदा आहिनि, भले असांखे ॾिसण न अचनि पर उहे ईंदा अथव। अनेक देवी देवता ईंदा अथव, अनेक संत महात्मा ईंदा अथव, जेके अची करे असांखे आशीर्वाद ॾींदा। अच्छा, हिकु त तव्हां ॾिसंदा हूंदव स्टेज ते वेहंदा आहिनि जेके संत महात्मा, दरबार वारा, मंदिर वारा, साधु, ब्राह्मण, ऐं ॿिया संगत में बि कुझु संत वेठा हूंदा अथव, जिन खे कपिड़ा सादा पातल हूंदा आहिनि, सूट बुशेट पातल हूंदो आहे, पर उहे दिलि सां संत हूंदा आहिनि, उहे पंहिंजे मन सां संत हूंदा आहिनि, उन्हनि जो स्वभाव संतनि वारो हूंदो आहे, त उन्हनि जो बि असांखे दर्शन जो लाभ मिलंदो आहे, हा न। त दादा जन चयो त क्षमा दिवस जे रूप में मनायो, जीअं त असांखे कोई घटि वधि ॻाल्हाईंदो थो असीं दुखी था थियूं, मन में वैर भाव थो अचे, त दादा जन जो चवणु आहे त प्यारा, जंहिं तव्हांखे घटि वधि ॻाल्हायो आहे उनखे दिलि ई दिलि में माफ़ु करियो। इहा ॻाल्हि असांजे न भेण सपना लिखी ॾिनी आहे, पर मां अॻु में ई चई वियुमि, पाण ई चई वियुमि। ॾिसो तव्हांखे चित शांति केॾी थी अचे, दादा जन चवनि था पोइ ॾिसो त केॾी शांति, ॿिए खे माफ़ करण में पोइ पाण खे ई आनंद ईंदो अथव ॾाढो। ऐं ॿिए जी ॻाल्हि ॿुधी करे तव्हां चुप थी वञो, अगरि जवाबु न ॾियो त पोइ ॾाढो मन खे आनंद ईंदो अथव, अंदरि ई अंदरि ॾाढो सुठो लॻंदो अथव। कॾहिं आज़माए ॾिसो। असां छा आहे, हिकदमि तुरंत जवाबु ॾेई छॾींदा आहियूं। कंहिं हिकु अखर चयो त असां चवंदा आहियूं असां छो सहूं, असां ॿ ॿुधाए छॾींदासीं। दादा पंहिंजे जन्मदिन ते इहा भेंट असां खां घुरनि था। असांजो सचो खजानो चित जी शांती आहे, उहा मिलंदी तॾहिं जॾहिं हिक ॿिए खे माफ़ कंदासीं। असांजी निमाणी वेनती आहे त 2 अगस्त दोपहर 2 बजे 2 मिनट शांति में वेही, मौन वेही असीं इहा भेटा संतन खे ॾियूं, दादा जन खे ॾियूं। 2 मिनट शांत में वेही, जंहिंजे लाइ बि असांजे मन में क्रोध वेर आहे उनजो नालो खणी उनखे माफ़ कयूं। इन ॻाल्हि ते जेको अमल में आणे उहो ॿाहिरि साधु वासवानी बुक स्टॉल ते पंहिंजो नालो लिखाए, ॿाहिरि नालो लिखाइजो। उते नालो लिखाइण सां बि तव्हां ते वॾी कृपा थींदी, दादा जन जी, संतनि जी कृपा थींदव। असांजी दीदी सपना कलवानी उते बुक स्टॉल ते तव्हांजो नालो लिखंदी, या जंहिंखे बि विहारियो हूंदो ॿियनि बि सेवादारनि खे उहे नालो लिखंदा। छल सभिनी ते दादा जन जी आसीस थींदी। जय श्री कृष्ण। सेवा में डॉक्टर कलवानी परिवार।